Chemistry class now. Bab chau solutions sabak bio aqueous solution and solution components. आवां chemistry जो उस्ताद नजुला चन्ना आवां के सिंधालाइन स्कूल में भलीकार असांजे जो लेक्चर जा मौजू आहिनि aqueous solution आबीगार अलफमंद आ सां आबीगार solute करंदड़ solvent गारींदड़ water as universal solvent पानी एक आलमी गारींदड़ जे तौर ते aqueous solution. An aqueous solution is formed by dissolving a substance in water. आबीगार यानी aqueous solution जेको आहे उहो पाणीअ में का बि शइ तव्हां ॻारियो त aqueous solution ठही पवंदो. The word aqueous is derived from the Latin word called aqua. aqueous जेको लफ़्ज़ आहे उहो लातीनी ॿोली जे लफ़्ज़ aqua मां वरितल आहे जंहिंजी माना आहे पाणी. हाणे पाणीअ में का बि शइ ॻरे त तव्हां उन ॻार खे आबीगार चई सघो था यानी पाणी वारो ॻार aqueous solution. मिसाल जे तौर ते पाणीअ में लूणु ॻारियोसीं इन खे चई सघूं था aqueous solution. फॉर एग्जाम्पल पाणीअ में असां सोडियम हाइड्रोक्साइड ॻारियोसीं त इन खे चई सघूं था आबीगार aqueous solution. In aqueous solution water is present in greater amount. aqueous solution में पाणी घणे मिक़दार में मौजूदु हूंदो आहे and termed as solvent ऐं उनखे असां ॻारींदड़ चवंदा आहियूं. हाणे जेकॾहिं कंहिं बि ॻार में पाणी घणे मिक़दार में मौजूदु आहे ॻारींदड़ तौर ते मौजूदु आहे त उन ॻार खे तव्हां aqueous solution चई सघो था. Solute ॻरंदड़. The component of solution which is always present in smaller amount is called the solute. ॻार जो अहिड़ो जुज़ो जेको सदाईं थोरे मिक़दार में मौजूदु हुजे उनखे चइबो ॻरंदड़. पुराणी वस्फ़ तव्हां 6, 7, 8 में इहा पढ़ी हूंदी. A solute is dissolved in a solvent to make a solution. का बि शइ जेका तव्हां ॻारींदड़ में ॻारियो त जीअं ॻार ठही पवे उनखे चइबो आहे ॻरंदड़. पर हीअ जेका वस्फ़ आहे उहा साइंटिफिक मानाउनि में तमामु ज़बरदस्त आहे. मिसाल जे तौर ते जेका बि शइ थोरे मिक़दार में हुजे उनखे चइबो ॻरंदड़. फॉर एग्जाम्पल पाणी आहे तमामु घणे मिक़दार में आहे उन जे अंदरि आहे लूणु. लूण जो मिक़दार थोरो आहे त असां ॻरंदड़ साल्यूट कंहिंखे चवंदासीं लूण खे. ॿिए पासे खां ॾिसो त खंडु वग़ैरह हुजे का बि हुजे उहो पाणी में मिलाईसीं. खंडु थोरे मिक़दार में आहे पाणी घणे में आहे त खंड खे छा चइबो खंड खे चइबो ॻरंदड़ ऐं पाणीअ खे चइबो ॻारींदड़. यानी साल्यूट जेका शइ थोरे मिक़दार में हुजे उनखे चइबो आहे ॻरंदड़. मिसाल जे तौर ते जेकॾहिं 5 किलोग्राम खंडु खणिजे ऐं उन जे मथां तव्हां जेको आहे सो 15 ml पाणी जेको आहे उन ते तव्हां हारियो त हाणे ॻारींदड़ जेको आहे उहो पाणी न हूंदो छो त उहो थोरे मिक़दार में आहे. हाणे हिते पाणी जेको आहे उहो पाण थी वेंदो ॻरंदड़ साल्यूट थी वेंदो. सो इहो यादि रखो त सॉल्यूशन जो अहिड़ो जुज़ो जेको थोरे मिक़दार में हुजे उनखे साल्यूट चइबो. In a solution more than 2 solutes may be present. कंहिं बि ॻार में जेको ॻरंदड़ आहिनि उहे ॿिनि खां वधीक बि थी सघनि था. मिसाल जे तौर ते सॉफ्ट ड्रिंक आहे कोका कोला उन में हिकिड़ो साल्यूट शुगर आहे ऐं ॿियो जेको सॉल्वेंट आहे उहो पाणी आहे वाटर आहे. हाणे हिनखे असां चऊं था aqueous solution. पर इन सॉल्वेंट ऐं साल्यूट खां अलावा इन में कार्बन डाइऑक्साइड वग़ैरह बि मौजूदु हूंदियूं आहिनि. हाणे 3 शयूं थी वियूं हिकिड़ो कार्बन डाइऑक्साइड ॿी शुगर ऐं टियों पाणी. घणे मिक़दार में जेको हूंदो उहो बि जेकॾहिं पाणी आहे त सॉल्वेंट थींदो पाणी साल्यूट थी वेंदो शुगर ऐं कार्बन डाइऑक्साइड. ईअं मिसाल जे तौर ते हवा जो मिसाल खणूं था. मिसाल जे तौर ते हवा में ॾिसो त ऑक्सीजन आहे 20 सैकड़ो तक़रीबन 21 सैकड़ो. नाइट्रोजन आहे 78 सैकड़ो. आर्गान आहे 0.93%. ईअं नियान हाइड्रोजन हेलियम क्रिप्टॉन कार्बन डाइऑक्साइड बि मौजूदु अथसि. हाणे इन में हे सभु सॉल्यूट आहिनि. ऑक्सीजन खां वेंदे आर्गान जीनान खां वठी कार्बन डाइऑक्साइड ताईं. नाइट्रोजन जेको आहे इहो सॉल्वेंट सॾिबो छो त इहो मिक़दार में सभिनी खां घणो आहे. ही जेके आहिनि इहे छा आहिनि इहे सॉल्यूट आहिनि. ही सभु सॉल्यूट आहिनि. हिक खां वधीक सॉल्यूट ॿिनि खां वधीक सॉल्यूट बि मौजूदु थी सघनि था. जेके जेके शयूं थोरे मिक़दार में आहिनि उन्हनि सभिनी खे छा चवंदासीं सॉल्यूट. पर इहो यादि रखो त उहो जेको ॻार आहे जेका मिक्सचर आहे उहा होमोजीनस हुजे.
तव्हांखे फेज़ हिकु नज़र अचे। हाणे हे गैसूं मिलियल आहिनि त तव्हांखे सिर्फ़ु गैस नज़र ईंदो, हिन में शयूं मिलियल आहिनि पर तव्हांखे सिर्फ़ु लिक्विड नज़र ईंदो आहे। तंहिंजे करे अहिड़े क़िस्म जे मिलावट में नंढियूं नंढियूं जेके शयूं आहिनि थोरे थोरे मिक़दार में उन्हनि खे छा सॾींदासीं? सॉल्यूट। नंबर 2 आहे सॉल्वेंट। द कंपोनेंट ऑफ सॉल्यूशन विच कैन डिज़ॉल्व सॉल्यूट इज़ कॉल्ड सॉल्वेंट। सॉल्यूशन ॻार जो अहिड़ो जुज़ो जेको ॻारंदड़ खे ॻारे सघे त उनखे चइबो आहे सॉल्वेंट। मिसाल जे तौर ते 1 लीटर पाणी आहे, 50 ग्राम शुगर विधीसींसि, 50 ग्राम शुगर त 1 लीटर पाणी त सॉल्वेंट कहिड़ा? पाणी। सॉल्यूट कहिड़ा? शुगर, छो त शुगर थोरे मिक़दार में आहे, ॻारेस केर थो? पाणी, जेको 1 लीटर में आहे। पर जेकॾहिं 1 लीटर पाणी खणिजे ऐं 50 किलोग्राम शुगर हुजे त पोइ हाणे हिते कीअं चऊं त केरु सॉल्वेंट आहे केरु सॉल्यूट आहे? इन जे करे असां इहो था चऊं द कंपोनेंट ऑफ द सॉल्यूशन विच इज़ प्रेजेंट इन लार्जर अमाउंट इज़ कॉल्ड सॉल्वेंट। ॻार जो अहिड़ो जुज़ो जेको घणे मिक़दार में मौजूदु आहे उनखे चइबो सॉल्वेंट। हाणे 1 लीटर वधीक या 50 किलोग्राम? 50 किलोग्राम शुगर घणी आहे त उन में पाणी 1 लीटर ॻरी वेंदो, हे थी वेंदो सॉल्यूट थोरे मिक़दार वारो, हे थी वेंदो सॉल्वेंट ॻारींदड़, छो त इहो घणे मिक़दार में आहे। सॉल्वेंट्स आर जनरली लिक्विड बट कैन आल्सो बी गैस, लिक्विड और सॉलिड फॉर्म। ॻारींदड़ जेके आहिनि उहे आमतौर ते त लिक्विड थींदा आहिनि, पर उहे गैस, लिक्विड या सॉलिड टिनी सूरतुनि में थी सघनि था। मिसाल जे तौर ते जीअं हवा जो मिसाल ॾिनोसीं त उन में सॉल्वेंट कहिड़ा? नाइट्रोजन, छो त घणे मिक़दार में आहे। बाक़ी ॿियूं गैसूं उहे सॉल्यूट आहिनि। विनेगर जो मिसाल वरितोसीं असां सवेर त उहो उन में एसिटिक एसिड हूंदो आहे 5%, वाटर घणो अथसि? 95%। हाणे हिन में ॻारींदड़ केरु थियो? सॉल्वेंट, पाणी, छो त उहो घणे मिक़दार में आहे। एसिटिक एसिड थी वेंदो ॻारंदड़, छो त थोरे मिक़दार में आहे। कहिड़ी स्टेट में थो मिले? लिक्विड में। एयर, ऑक्सीजन 22%, नाइट्रोजन 78, त नाइट्रोजन सॉल्वेंट आहे, ऑक्सीजन सॉल्यूट आहे, गैस जी हालत में थो मिले। सोडा जंहिंमें कार्बन डाइऑक्साइड हूंदो आहे सॉल्यूट, ऐं वाटर घणे मिक़दार में हूंदो आहे त असांखे इहो स्टेट कहिड़ी में मिलंदो आहे? सोडा, लिक्विड में, त इहो सॉल्यूशन लिक्विड फॉर्म में आहे। वरी लिक्विड फॉर्म में ॿियो असांखे सॉल्यूशन मिलंदो आहे फिल्टर्ड सी वाटर। उन में लूणु ऐं ॿिया जेके आहिनि मादनियात हूंदी आहे ऐं ॻारींदड़ केरु हूंदो आहे? पाणी। इन जे करे लिक्विड हालत में मिलंदो आहे। हिनखे aqueous सॉल्यूशन चई सघूं था, हिनखे बि aqueous सॉल्यूशन चई सघूं था, हिनखे बि aqueous सॉल्यूशन चई सघूं था। ब्रास, इहो सॉलिड हालत में मिलंदड़ असांजो हिकिड़ो गार आहे जंहिंमें ज़िंक हूंदो आहे 35% ऐं कापर हूंदो आहे 65%। शुगर वाटर, इन में बि छा थींदो? सॉल्यूट थींदो शुगर, ऐं सॉल्वेंट छा थींदो? वाटर। ऐं इहो कहिड़े क़िस्म जी स्टेट हूंदी? इहा हूंदी असां वटि लिक्विड जी। इनखे बि aqueous सॉल्यूशन चई सघिजे थो। वाटर इज़ अ यूनिवर्सल सॉल्वेंट। पाणी हिकु आलमी ॻारींदड़ जी हैसियत सां। वाटर इज़ द मोस्ट कॉमन सॉल्वेंट। पाणी हिकु आम ॻारींदड़ आहे बिकॉज इट कैन डिज़ॉल्व मोस्ट ऑफ द सॉल्यूट, छो त इहो तमामु जेके सॉल्यूट ॻारंदड़नि जा क़िस्म आहिनि उन्हनि खे तक़रीबन ॻारे वेंदो आहे। इट इज़ आल्सो कॉल्ड एज़ द यूनिवर्सल सॉल्वेंट। इनखे आलमी ॻारींदड़ पिणु चयो वेंदो आहे। पाणी जेको आहे उहो पंहिंजी हिकु त पोलरिटीअ जे करे, पोलर मालिक्यूल आहे, ॿियो उनजी जेको जियोमेट्रिकल शेप आहे, बेंट आहे, उन जे करे उनजी जेका पोलरिटी आहे उहा उनखे हिकिड़ी अहिड़ी ख़ासियत थी ॾिए जो उहो पाण में आयोनिक कंपाउंड बि ॻारे वेंदो आहे। हाणे मिसाल जे तौर ते लूणु आहे, उहो पाणी में तव्हां विधो आहे त ॾिसो पाणीअ जा जेके पॉज़िटिव छेड़ा आहिनि उहे लूण जे नेगेटिव आयन खे कीअं गेले विया आहिनि, ऐं वरी पॉज़िटिव आयन खे वरी पाणीअ जा नेगेटिव जेके तरफ़ आहिनि, एटम आहिनि, उहे उनखे घेरे विया आहिनि। सोडियम आयन खे कंहिं सराउंड कयो आहे नेगेटिव ऑक्सीजन एटमनि, ऐं क्लोराइड आयन खे वरी कंहिं कयो आहे हाइड्रोजन आयन। ईअं पाणी जेको आहे उहो जेके आयोनिक कंपाउंड्स आहिनि उन्हनि खे ॻारे वेंदो आहे। वाटर इज़ सच अ गुड सॉल्वेंट दैट इट कैन डिज़ॉल्व नॉट ओनली सॉलिड्स। पाणी अहिड़ो बहितरीनु ॻारींदड़ आहे जो रुॻो सॉलिड्स यानी आयोनिक कंपाउंड वग़ैरह कोन ॻारींदो आहे, बट आल्सो अदर लिक्विड्स एंड इवन गैसिस। पर उहो पाण में ॿिया लिक्विड बि ॻारींदो आहे ऐं पाण में गैसूं बि ॻारींदो आहे। यस, यू हर्ड दैट राइट। इहो तव्हां बिल्कुलु सही था ॿुधो। हाउ डू यू थिंक फिश ब्रीथ? तव्हां छा था सम्झो त मच्छी कीअं साहु खणंदी आहे? मच्छी असुल में ऑक्सीजन जेका मथां हवा में फिज़ा में मौजूदु आहे उहो पाणी में अंदरि पाणी जेको आहे उन ऑक्सीजन खे पाण में ॻारे जमा कंदो आहे ऐं पोइ मच्छी उन ऑक्सीजन खे खणी करे साहु खणंदी आहे पई।
यानी पाणी रुगो सॉलिड्स खे न ॻारींदो आहे पर पाण में लिक्विड्स खे बि ॻारींदो आहे, जीअं माखी खे ॻारे वेंदो आहे। ऐं ईअं ई वरी उहो गैसुनि खे बि पाण में ॻारींदो आहे, जीअं ऑक्सीजन खे पाण में ॻारे थो। This leads to comment on one thing. इन मां हिकिड़ी शइ ज़ाहिर थिए थी, since water cannot apparently live alone. हाणे पाणीअ खे जॾहिं असां इहो पढ़ियोसीं त असांखे इहा सम्झ में ॻाल्हि आई त पाणी अकेलो नथो रही सघे। जेतिरो उनखे प्यूरिफाई कबो ओतिरो उहो बुखियो थींदो त लूणु खावां, जेका शइ अचेसि उहा पाण में ॻारियां। इन जे करे इहो ख़्यालु कयो वेंदो आहे, या ॻाल्हि ॿुधाई वेंदी आहे त जेको पाणी आहे उहो तव्हांजो तमामु घणो ख़ालिस न हुजे, प्योर न हुजे, सफ़ा। उहो छा थींदो, जेकॾहिं तव्हां पीअंदो त तव्हांजे जिस्म जा अंदरि मिनरल्स ऐं जेके साल्ट आहिनि उहे पाण में ॻारे तव्हांजे जिस्म मां ॿाहिरि निकिरी वेंदो ऐं तव्हांजो जेको जिस्म आहे उनखे रहंदो कमज़ोर कंदो वेंदो। अॼोको लेक्चर एत पुॼाणी ते पहुचे थो, वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु।